बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो मोहतरम दोस्त वज़ीर बिरोही साहब जेको दुबई खां सॼी संगत समेत हिकु वफ़द जी सूरत में सिंधी गीतनि जे शहंशाह मोहतरम शमन अली मीराली साहब मीराली हाउस कराची ते कई आया आहिनि। पाण दुबई जे सभिनी दोस्तनि जे तरफ़ां हिकिड़ो पैगाम खणी आया आहिनि, प्यार भरियो, मोहबत भरियो, त जीअं त मीराली साहब जे एल्बम खे काफ़ी खेप आयो आहे, उन ख्वाहिश खणी आया आहिनि, हिकिड़ी पंहिंजी विश खणी आया आहिनि त मीराली साहब जो हाणे हिकिड़ो नओं एल्बम जेको असां मार्केट में अचणु घुरिजे। हुननि दोस्तनि खे, हिननि सभिनी ग़रीब प्यारनि खे, पंहिंजे भाउरनि खे मान ॾींदे ऐं हिननि समेत पूरी दुनिया में रहंदड़ असांजे सिंधी भाउरनि खे ऐं किंग मीराली साहब जे परस्तारनि खे मान ॾींदे उन्हनि जी ख्वाहिश खे मद्देनज़र रखंदे असां इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंधी गीतनि जे शहंशाह मोहतरम शमन अली मीराली साहब जे नए एल्बम ते असां हाणे तमामु जल्द कमु शुरू कंदासीं ऐं उहो जेको एल्बम ईंदो काफ़ी गैप खां पोइ इनशाला उहो सिंध समेत पूरी दुनिया में रहंदड़ असांजे ग़रीब प्यारनि, भाइरनि ऐं दोस्तनि जे लाइ ऐं परस्तारनि जे लाइ हिकिड़ो नायाब ऐं अनमोल तोहफ़ो हूंदो। ऐं इहा उमेद पिणु रखूं था त असांजा जेके दोस्त सिंध समेत पूरी दुनिया में रहनि था उहे हर एल्बम जीअं हिन एल्बम खे बि जीअ में जायूं ॾींदा। सिंधी गीतनि जो शहंशाह मोहतरम शमन अली मीराली साहब पंहिंजे दोस्तनि जे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त वाकई इहा कुझु अहिड़ियूं मजबूरियूं हुयूं जेको ईद ते एल्बम न अची सघियो, उनजे लाइ मां पंहिंजे परस्तारनि खां माज़रत कयां थो। पर ही सभई दोस्त परे परे खां जेके ॻोठनि खां कुझु ॿाहिरि रहनि था, जीअं वज़ीर अली असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, राशिद अली लांगा आहे, ऐं ही त दुबई खां ख़ासि करे सीड़जी आयो आहे त मुंहिंजो तव्हां एल्बम छो था कयो। सो इनशाला अनकरीब बसि अॼु खां ई स्टार्ट कयूं था। तव्हांखे सुठी मोट मिलंदी, तव्हां बिल्कुलु परेशान न थियो। तव्हां मूं वटि आया हो, इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे, छो त मुंहिंजो पंहिंजो ॻाइण सां हिकिड़ो इश्क आहे। पर कुझु मजबूरियूं अहिड़ियूं हुयूं जेको मां एल्बम ईद ते न करे सघियुमि, ऐं उनजे हिसाब सां मां यकीन कयो त हाणे बे इंतिहा मोहबत कंदुसि ऐं ॻाइण सां ऐं शाइरी सां पंहिंजे परस्तारनि सां जल्दी तव्हांजे साम्हूं मां एल्बम जी रिकॉर्डिंग अॼु खां ई शुरू कयां थो इनशाला। ऐं तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॾियां त ही बहितरीन एल्बम हूंदो ऐं तव्हांजी दिलनि वटां एल्बम हिन एल्बम में स्पेशली असां सभिनी दोस्तनि जा जेके असां वटि मीराली हाउस ते कई आया वज़ीर बिरोही साहब सां गॾु, ऐं इनशाला हीउ जेको एल्बम ईंदो दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो त जेको गैप आयो आहे उन तव्हांजे गैप खे मारण जे लाइ जेके तव्हां मुंतज़िर रहिया आहियो नए एल्बम जा, इनशाला हीउ जेको एल्बम हूंदो सभिनी आशिकनि जी ख्वाहिश खे मद्देनज़र रखंदे हर आशिक जे दिलि जी ॻाल्हि कबी हिन एल्बम में। ऐं इनशाला जेको दोस्त ॿुधंदो चवंदो बाबा हीअ त ॻाल्हि ई मुंहिंजी आहे, ॻाल्हि अहिड़ी कबी जेका आशिकनि जी हुजे। हीउ एल्बम आशिकनि जे लाइ असांजे तरफ़ां तमामु हिकिड़ो वॾो गिफ्ट हूंदो ऐं इनशाला हर एल्बम जीअं पूरी दुनिया में उहो एल्बम तहलको मचाईंदो। वज़ीर तोखे त भाउ ख़बर हूंदी त वॾे जो एल्बम न आयो आहे। मां पाण इहा ॻाल्हि कई त मां वॾे जानकारी न मिलियो, पर मां वञी पाण रिक्वेस्ट कंदुमि वॾे खे त तमामु जल्द एल्बम रिलीज़ करे इनशाला। इहा तव्हांजी रिक्वेस्ट न आहे, इहो असांजे लाइ अखियुनि ते तमामु मूंखे सुबीर ख़ान मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे, छो त परे परे खां दोस्त आया आहिनि। इन्हनि जी महिरबानी इनशाला। ऐं मां त इहा बि दुआ कंदुसि हिन विच में कंहिंजा महबूब रुठल नाला कंदो हिन एल्बम में